बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, थोरो ख़्यालु कजो। जंहिं कुराड़ीअ जे पुटनि जो किस्सो तव्हांखे ॿुधायां थो, मथां तव्हां बि इन कुराड़ीअ जी औलाद वांगुरु थियो। पंहिंजे वालिदैन सां मुहबत कयो, पंहिंजे अमड़ियुनि सां मुहबत कयो, जेके तव्हांखे पाले ताते वॾो था कनि, ही जहान ॾेखारीनि था, तव्हांखे पंहिंजे पेरनि ते बीहारनि था। ऐं नौजवान थियण सां ई पंहिंजे पेरनि ते बीहण सां ई शादी करण खां पोइ उहे वालिदैन जेके आहिनि त उहे हमेशह धिकनि थाॿनि में अची था वञनि। त तव्हां बि ध्यानु कयो त तव्हां बि मथां अहिड़नि जे शुमार में अची वञो। हिकिड़ी कुराड़ी हुई, उनखे 5 पुट हुया। उहा रोज़ु पंहिंजे दरवाज़े ते वेहंदी हुई। काफ़ी माण्हुनि जो उतां गुज़र बि थींदो हुयो। माण्हू हैरान हूंदा हुआ त हीअ कुराड़ी दरवाज़े ते छो वेहंदी आहे, कंहिंजे इंतज़ार में आहे। इन जे ॻोठ खां अॻिते हिकिड़ो ॿियो ॻोठु हुयो, उतां जो हिकिड़ो माण्हू रोज़ु ईंदो वेंदो हुयो। उहो दिलि में सोचींदो हुयो त आख़िर कुराड़ी जो मक़सदु छा आहे। उस जो ख़्यालु बि कोन्हे, थधि जो ख़्यालु बि कोन्हेसि, आख़िर हीअ छा थी ॻोल्हे। हिकिड़े ॾींहुं उन अची साइकिल हिन जे भरिसां बीहारी, कुराड़ी खे सलाम चई। कुराड़ी वालेकुम सलाम चयो। उन हमराह पुछा कयो, अमा ख़ैरु त आहे? कुराड़ी चयो, हा बा ख़ैरु आहे। चई, अमा मां ॾिसां थो त रोज़ु तूं पंहिंजे दरवाज़े ते वेठी आहीं, आख़िर छो? तुंहिंजे पुटनि ॾे त ख़ैरु आहे? हुन चयो, हा बा, मुंहिंजा पुट ख़ुशि आहिनि, अलाह जे अमान में आहिनि। भला तुंहिंजे पुटनि सां तालुकात? चई, अलाह पाक जा लख अहसान आहिनि, मुंहिंजा पुट सही आहिनि पंहिंजी जॻह ते। उहो हमराह साइकिल तां लही हिन जे भरिसां वेही हुन खां हाल वाल वठणु शुरू कई। चई, घर में केरु केरु आहे? हुन चयो, अकेली आहियां। छो, तुंहिंजा 5 पुट उहे किथे आहिनि? हुन चयो त जॾहिं मां पंहिंजे वॾे पुट खे पढ़ायो लिखायो शादी कराई, उन चयो त मां पंहिंजी तरक़ीअ लाइ वञी धार थींदुसि। उहो हाणे मूंखां 2 किलोमीटर परे वेठो आहे, अलाह जी महिरबानी सां इंजीनियर आहे। चई, ॿियो पुट? चई, ॿियो पुट जेको आहे त उहो डॉक्टर आहे, उनखे बि मूं पढ़ायो लिखायो, उहो बि मूंखां 4-5 किलोमीटर परे वेठो आहे, उहो हुनजो हितां गुज़र थींदो आहे। चई, 3 पुट ॿिया तुंहिंजा? चई, उहे वॾा बिज़नेसमैन आहिनि, उन्हनि बि शादियूं कयूं आहिनि, पंहिंजो कारोबार अथनि, उहे बि माना अलॻि अलॻि सभु रहनि था। चई, मां पोइ तूं हिते वेही छा थी करें दरवाज़े ते? चई, अबा मुंहिंजे पुटनि जो जेको रस्तो आहे न, उहो हीउ रस्तो आहे, हितां गुज़र कंदा आहिनि, मां उन्हनि जी गाॾी ॾिसंदी आहियां। अॻे जॾहिं मुंहिंजी दीद सही हूंदी त शीशे मां उन्हनि खे उन्हनि जो चहिरो बि ॾिसी सघंदी हुयमि, पर हाणे मुंहिंजी दीद बि कमु कोन थी करे। हथ जो छांव ॾेई मड़ी उन्हनि जी गाॾीअ खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजे दिलि खे राहत ईंदी आहे। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां औलाद पंहिंजे वालिदैन सां अहिड़ो बर्ताव था कयूं ॼण असांजा दुश्मन आहिनि। सॼी ज़िंदगी जा ओॼागा परेशानियूं, कमाइण, घर जूं ख़िदमतूं, हर जीअ में जी, पर औलाद वॾे थींदे ई पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत त नथो करे, पर अञा बि उन्हनि खे इन हीणे हाल में छॾे वञी अलॻि थो वेहे। ज़मीर उन्हनि जो नथो जागे त हीअ जेका औरत आहे, हीअ कुराड़ी जेका मुंहिंजी माउ आहे, जंहिं नंढे हूंदे खां मूंखे सहारो ॾिनो, त मां हिन खे अकेले घर में कंहिंजे सहारे छॾे थो वञा, सिर्फ़ु उन जे करे त माना मुंहिंजी ज़ाल बेज़ार थींदी। हिकिड़ो कड़वो सच आहे त ज़ालुनि जे करे असां माइरुनि खे छॾींदा आहियूं। अगरि पुटु भलो हुजे त इहो इल्ज़ाम जेको ज़ाल ते अचे थो त ज़ाल जे करे माउ खे छॾियो, त इहो उन इल्ज़ाम खां बि उन्हनि खे ज़ाल खे बचाए सघे थो। पर उहो अहिड़ो नाअहल थी थो वञे, जॾहिं 2 किलोमीटर परे रही सघे थो, 1 किलोमीटर परे रही सघे थो, त माउ गॾु छो नथी रही सघे। त शुरू में मां ॻाल्हि कई त तव्हां बि होशियारु थियो। अलाह पाक तव्हांखे अहिड़े नाअहल औलाद जी शुमार खां बचाए। तव्हां इन्हनि में शुमार न थियो, तव्हां नेक थियो। जेसीं ताईं तव्हांजा वालिदैन आहिनि त यकीन कयो त तव्हांखे दुनिया जी का बि ताक़त लोॾे नथी सघे, छो जो उन्हनि जूं दुआउनि में एॾो असरु आहे त तव्हां हर मुसीबत खे मुंहुं ॾेई सघो था। जॾहिं हीअ जहान अमड़ियूं छॾे वेंदियूं त यकीन कयो त पोइ तव्हांखे उन्हनि सां मिलण लाइ, उन्हनि खां दुआ घुरण लाइ तव्हांखे क़ब्रस्तान वञिणो पवंदो। घर जी जेका वॾी आहे, जेका असांजी जंहिंजे पेरनि जे हेठां जन्नत आहे, त उनजो एहतराम कयो, उन्हनि सां कचरियूं कयो, उन्हनि खे जीअ में जी ॾियो। थी सघे थो त उन्हनि जो ॻाल्हाइणु तव्हांखे न बि वणंदो हुजे, पर तव्हां बि नंढा हूंदा हुयो
तव्हांजो बि बातियूं ॿोलियूं माउ 10 दफ़ा बि वराईंदी हुई, जी चवंदी हुई, तव्हांखे उहे छो विसरी वियूं आहिनि। अलाह पाक तव्हांखे, असांखे, तव्हांजे बचड़नि खे ऐं असांजे बचड़नि खे सालेह करे पंहिंजे वालदेन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो, नए मौज़ू सां ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।